नाज़रीन, अॼु जेके माड़ी गैस कंपनी पारां 40 खां मथे जेके मज़दूर फ़ारिग कया विया उन्हनि जो अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं, हुननि खे छो फ़ारिग कयो वियो नौकरियुनि तां। जीअं त माड़ी पेट्रोलियम कंपनी 2007 खां कमु कंदड़ हिननि मज़दूरनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे ऐं हिननि जूं ज़मीननि मंझूं गैस पाइप लाइन जूं गुज़ारी वियूं आहिनि, रोड रस्ता गुज़ारिया विया आहिनि। हिननि ग़रीबनि मिस्किननि खां ज़मीना वठी उन्हनि ते नौकरियूं ॾिनियूं हुयूं, उहे बि मज़दूरी जूं, उहे बि उन खां बि बरतरफ़ कयो वियो। असांजे वेल तक़रीबन 300 वेल आहे असांजे इलाइक़े में 300 वेल आहे। इन में तेल जा बि वेल आहिनि, गैस जा बि वेल आहिनि, ॿियो बि पावर प्लांट बि आहिनि। हिकु इदारो न आहिनि जो, लेकिन असांजे माण्हुनि खे कोई मज़दूरी जो हक़ बि न आहे जंहिंमें असांजे मज़दूर मज़दूरी कनि। वॾियूं वॾियूं पाइप लाइन असांजे घरनि मंझां गुज़रनि थियूं ऐं खूह बि जेके आहिनि डीप वेल आहिनि उहे बि असांजे इलाइक़े में आहिनि। ऐं असां जेका उन्हनि जी फील्ड जे इलाइक़े वारा माण्हू आहियूं उहे सभु बेरोज़गार थिया वेठा आहियूं ऐं असांजी कोई वाहुर करण वारो माण्हू न आहे। ज़िले इंतिज़ामिया हुजे या माड़ी गैस इंतिज़ामिया हुजे। जी, असांजा वेल नंबर 50 ऐं 9 नंबर ऐं खोड़ वेल अहिड़ा आहिनि जंहिं ते हिन जो कमु हले थो पियो, कमु कनि था पिया, वेल रस्ता उतां गुज़रनि था पिया, जंहिंजो असांखे हक़ न मिलियो आहे। असां 41 मज़दूर आहियूं जंहिंखे कढियो वियो आहे, कमु कंदड़नि माण्हुनि कढियो वियो आहे। असांखे बिना जवाज़ जे कंहिं बि बग़ैर कसूर जे कढियो वियो आहे। हिते असां वटि माड़ी गैस जा तक़रीबन 300 खां मथे वेल आहिनि ऐं माड़ी गैस ऑफिसर असां सां मिलण जे लाइ तयारु बि न आहिनि ऐं न ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहिनि। असां मजबूर थी करे हिते गेट ते आया आहियूं ऐं मरदे दम ताईं असांजो हीउ एहतिजाज जारी रहंदो। हीउ चवणु हुयो त असांखे बिला जवाज़ हितां फ़ारिग कयो वियो आहे। हुननि जो इहो मुतालबो आहे त असांखे फौरी तौर ते जेको आहे बहाल कयो वञे। ॿी सूरत में असांजो हीउ एहतिजाजी धरणो मुतालबनि जी मंशा ताईं जारी रहंदो। लाला कादिर भुट्टो, KTN न्यूज़, ॾहिरकी।